करा तो अवामी तहरीक जिले छठे जो नायब सदर मोहतरम अब्दुल रज़ाक चांडियो साहब के तो वची तकरीर कन मोहतरम अब्दुल रज़ाक चांडियो साहब हर दौर विडियो जो आई की न विकियो जो विडंदो ही रहो जो आ के मानू मंज मणिया पर मुखे एड़ा मुर्स बणिया जेके सारो जग जरकाए विया ऐं पंहिंजो पाण मल्हाए विया अवामी तहरीक के मरकजी सदर मोहतरम डॉक्टर रसूल बख्श खासकेली साहब, अवामी तहरीक जा मरकजी अगवान राणा कादिर आंटो साहब ऐं हिन पिंडाल में वेठल भाइरो ऐं भेनरो जीए सिंध जीए मुझो कायद मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब। अज पान ही सब मानू जुंगशाही जे इन इलाके में गॾु थिया आहियूं उन अज़ीम हस्ती जे लाइ जे 88 साल पहिरीं इन पथरेली इलाके मां जन्म वठी जॾहिं निकिरे थो तॾहिं जे दौर में हिकिड़े पासे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जेको जागीरदार हुयो, बे पासे साईं जीएम सैयद जेको खुद जागीरदार हुयो, बे पासे मुझो रहबर जेको एक गरीब जो औलाद हुयो। जॾहिं आलम खणी हिन सियासत जो निकिरे थो, जॾहिं हिन सिंध जा गीत खणी निकिरे थो, तॾहिं उन वक़्तु जीअं मामा रबन ने ॻाल्हि कई त उन वक़्तु उन वॾेरनि कहिड़ा न कहिड़ा तोहमतूं आयूं, कहिड़ियूं न कहिड़ियूं रुकावटूं आयूं, पर इहो सिर्फ़ु मुंहिंजो क़ाइद हुयो जंहिं उन्हनि सभिनी रुकावटुनि खे तोड़े करे ऐं हिननि तव्हांजे हिननि भेनरुनि ऐं भाउरनि खे गॾु विहारे चयो त जेकॾहिं सिंध खे हक़ीक़ी ऐं निजात ॾियणु चाहियो था त उहे ई भेनरूं ऐं भाउर गॾिजी करे सघो था। ऐं दावा सां चवां थो हिन पूरी एशिया में पर हिन पूरी दुनिया जे ख़िते में फ़क़त मुंहिंजो क़ाइद हुयो जंहिं चयो त जेसि ताईं सिंध जी औरत खे हिन क़ौमी धारा में न आणींदा तेसि ताईं कुझु बि कोन थींदो। अॼु तव्हां असांजे अॻियां उहा 40 साल ऐं 35 साल पहिरीं मुंहिंजे रहबर जेकी ॻाल्हि कई हुई, अॼु तव्हां वञो सिंध जे हर शहर हर ॻोठ हर चौक ते का न का भेण पंहिंजे प्यारनि जे लाइ एहतिजाज करे पई, पर उहा हिन दौर में ही दौर जेको उन दौर खां 30-40 साल पहिरीं हुयो जंहिं ते हर तोहमतूं सही करे मुंहिंजे क़ाइद उहा रहबरी ॾिनी जेकी अॻुवाणी कई ऐं उहा अॼु असांजे अॻियां साबित आहे। पर आउं त उन्हनि भेणरुनि ऐं भाउरनि सां इहा उमेद ऐं वचन थो वठां जंहिं रहबर जंहिं क़ाइद तव्हांखे हिननि ॾुखियनि ऐं सूरतुनि हाल मां कढी करे हिन हंध अची पहुचायो आहे, अहिड़ी शाहूकार तंज़ीम अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक ॾिनी आहे। हाणे तव्हांजो कमु आहे त उन पेखां उनजो फ़िक्र वठी तव्हां घर घर गली गली में वञी उन्हनि दुश्मन खे ॿुधायो जिन उन्हनि वक़्तु तोहमतूं आयूं पे, जिन उन वक़्तु मुंहिंजे क़ाइद जॻह दीवार पे पंजा, अॼु उन्हनि खे ॿुधायो त ही भेनरूं ही भाइर उन तुंहिंजे फ़िक्र ते अॼु बि क़ाइमु आहिनि। हू दूर थी वेंदा, हू लटजी वेंदा, पर ही काफ़िलो अञा ई मञल हूंदो ऐं अॻिते वधंदो। ऐं तव्हां खां थो पुछां जॾहिं बि सिंध ऐं पाकिस्तान ते ॾुखियो वक़्तु आयो आहे उनजी पहिरीं ललकार रसूल बख्श पलीजो ऐं सिंधियाणी तहरीकियूं बणजनि, ॿियो केर बि न आहे। जॾहिं वन यूनिट मरियो थो वञे तॾहिं बि रसूल बख्श पलीजो मैदान ते अचे थो, जॾहिं ज़ियाई अमृत अचे थी, पर समझो जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो अचे थो उहो बि रसूल बख्श पलीजे खे जेल में थो विझे। जेकॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टे ते वरी ॾुखियो वक़्तु अचे थो त उनजो बचाव बि रसूल बख्श पलीजो थो करे। ॿिए पासे साईं जीएम सैयद ऐं उनजा ॿार उन्हनि जूं बि तोहमतूं रसूल बख्श पलीजे ते, पर जॾहिं उन्हनि खे मुल्हनि सोड़ो कयो हो तॾहिं बि मुंहिंजो क़ाइद हुयो जंहिं अची चयो हो त जीएम सैयद जे ख़िलाफ़ जेके इहा बकवास करियो पिया उहा बंदि करियो। शेख अयाज़ जे ख़िलाफ़ जॾहिं वटि पकड़ थी तॾहिं बि रसूल बख्श पलीजो हुयो, हुननि होड़ा गारियूं पे ॾिनियूं, पर मुंहिंजो ई रहबर हुयो, मुंहिंजो ई क़ाइद हुयो जंहिं चयो हो हीअ सिंध ऐं वतन जेको आहे उहो मुंहिंजो आहे, हिननि ॿारनि जो आहे, हिननि भेणनि जो आहे, जेकॾहिं उन ते को बि हमलो कंदो उनजी रुकावट आऊं बंदुसि। तंहिंजे करे अचो त अहिड़ी शाहूकार तंज़ीम अहिड़ो शाहूकार नज़रियो
जंहिंजे लाइ तारीख़ लिखे थी, जॾहिं MRD तारीख़ जुड़े थी, पाकिस्तान जूं वॾियूं वॾियूं पार्टियूं हुन में शामिल थियनि थियूं, पर उन्हनि बहसनि में ॿुधंदा त जेकॾहिं उन तारीख़ में अवामी तारीख़ ऐं रसूल बख्श पली जो न हुजे हा त उहा MRD तारीख़ न बणिजी सघे हा। उहा तहरीक अहिड़ियूं शानदार तहरीकूं ॾींदड़ असांजो रहबर असां खां मोकिलाए वियो आहे, पर असीं रोअण ऐं पिटके जे बजाए अचो त हुनजे फ़िक्र खे खणी ईअं हलूं घर घर ऐं गली गली में हिननि भेणुनि जी अॻुवाणी में हिननि अवामी तारीख़ जी क़यादत में उन्हनि सिंध दुश्मन खे ॿुधायूं तव्हां भली वञो इलेक्शनूं लड़ो, तव्हां भली वञो असेंबलियुनि जे लालच में गिक गड़ेयो पई सीट ॾियो सीट ॾियो सीट ॾियो, तव्हां वॾेरनि जे पेरनि में किरायो, पर मुंहिंजे रहबर चयो आहे त असीं उन्हनि खे लताड़े करे अॻियां वधंदासीं, असीं जनरलनि खे बि लताड़े सघूं था त ही त वॾेरा कुझु बि न आहिनि। आउं तव्हां खां ई थो पुछां, जॾहिं मुशर्रफ जो दौर आयो तॾहिं कहिड़ी सियासी पार्टी हुई सिंध ऐं पाकिस्तान में जेको आवाज़ बणिजे? फ़क़ति मुंहिंजो रहबर हुयो जंहिं भिक्षा खां लॉन्ग मार्च करे कराची ताईं उन जनरल मुशर्रफ खे वाज़े ऐलान कयो हो त हिन पाकिस्तान जा वारिस असीं सिंधी बि आहियूं ऐं रसूल बख्श पली जो बि आहे। पोइ तव्हां ॾिठो उहा तहरीक हिकु वॾी तहरीक बणिजी वई, जेसि ताईं मुशर्रफ न अचो तेसि ताईं ही भेनरूं ऐं मुंहिंजो क़ाइद विढ़ंदो रहियो। तंहिंजे करे अचो त मायूस न थियूं। पलियो साहिबु चवंदो हो त मायूसी असांजे लाइ कुफर आहे। भली पलियो साहिबु असांखां मोकिलाए वियो आहे, हर कंहिं माण्हू खे वञिणो आहे, पर आउं तव्हांखे दावा सां चवां थो त अहिड़ो नज़रियो, अहिड़ी तंज़ीम, अहिड़ियूं भेनरूं कंहिं बि तंज़ीम वटि न हूंदियूं, उहे सिर्फ़ु फ़क़ति रसूल बख्श पली जी पार्टी में हूंदियूं। ऐं उहो रसूल बख्श पली जो जेको जेलनि में वञे थो ऐं जेलनि में वेही बि करे सिंध जो खुटको करे थो ऐं जेलनि मां वेही बि करे सिंध जी तहरीक हलाए थो, अहिड़ो ॿियो कहिड़ो लीडर आहे? को हिकिड़ो माण्हू अहिड़ो नालो ॿुधायो? उहे त कोशिशि कंदा पाण खे जेल में विझराए वञी मात करे वेही रहंदा हुआ, पर उहो मुंहिंजो रहबर ऐं मुंहिंजो क़ाइद फ़क़ति रसूल बख्श पली जो आहे, जंहिं पाण खे नवां दग ऐं नवां रस्ता ॾिना आहिनि। अचो त हुन दगनि ऐं रस्तनि खे वठी इन सिंध सां वचन करियूं ऐं इन पंहिंजे क़ाइद सां वचन करियूं त अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, अचबो त जिगर शेर जो धारे अचबो, हर देव ऐं राकास खे मारे अचबो, हर हाल में अंजाम खे पारे अचबो, जे जंग कंदो तंग त साड़े अचबो, जे हूंदो बयाबान त लताड़े अचबो। ए मंज़िल मक़सूद ही वाइदो आहे, जे अॻियां उभ आयो त फाड़े अचबो। जीअं सिंध जीअं पली जो।